अस्सलाम वालेकुम वेलकम सारे पर एनसाइक्लोपीडिया चाला खुश है उतबी सही है। हाणे पाण 6.4 कंदासीं। ही ॾाढी ख़ासि आहे छो ही खाली मैथ में ही न बाक़ी फिजिक्स में भी एक्सरसाइज तव्हांखे कमु ॾींदी। ठीकु आहे। हिन में पाण छा छा सिखंदासीं? हिन में पाण पहिरियों सिखंदासीं त किलोमीटर पर आवर खे मीटर पर सेकेंड में कीअं चेंज कबो आहे, हुन खां पोइ मीटर पर सेकेंड के किलोमीटर पर आवर में कीअं चेंज कबो आहे, ऐं हुन खां पोइ पाण स्पीड रिलेटेड जेका प्रॉब्लम आहिनि हू कंदासीं। सही आहे। वीडियो खे पूरी ॾिसो जीअं तव्हांखे पूरो फ़ाइदो थिए। अधु ॾिसंदव त अधु ई फ़ाइदो थींदो। ठीकु आहे। हीअ करण खां पहिरियों हीअ जेको एक्सरसाइज में सुवाल नंबर पहिरियों आहे, कन्वर्ट मीटर पर सेकेंड इंटू मीटर पर सेकेंड, मतिलबु किलोमीटर पर आवर मिलियल आहे उनखे मीटर पर सेकेंड में चेंज करिणो आहे, त पाण खे हीअ ॼाणणु ज़रूरी आहे। 1 किलोमीटर पर आवर खे जेकॾहिं पाण मीटर पर सेकेंड में चेंज कयूं त 1 किलोमीटर में घणा मीटर हूंदा आहिनि? ही 1000। ठीकु आहे। 1 किलोमीटर में घणा मीटर थिया? 1000। त ही पाण 1000 ऐं ही मीटर लिखियो। ऐं 1 कलाक में घणा सेकेंड हूंदा आहिनि? 3600। छो जो मिंट घणा हूंदा आहिनि? 60। ऐं 1 मिंट में घणा सेकेंड हूंदा आहिनि? 60। त 60 खे 60 सां ज़रब कयोसीं त पाण खे 3600 सेकेंड मिलिया। मतिलबु 1 कलाक पर आवर छाजे बराबरि आहे? 1000 डिवाइड बाय 3600 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। हिन खे पाण सिंप्लीफाई कयो आहे त जीअं पाण ट्रिक अप्लाई करे सघूं या जेके पाण खे ईज़ी लॻे हू पाण डायरेक्ट करे सघूं। ईअं बि तव्हां लिखी सघो था। ऐं हिन खे जेकॾहिं ही 2 0 पाण में वियूं त बाक़ी 10 भाङे सम्झ 10/36 बचो। हू बि ईअं बि तव्हां हिनखे लिखी सघो था। ऐं वरी हिनखे जेकॾहिं पाण 2.5 अणपूर में डेसिमल फ्रैक्शन में चेंज करे छॾियूं त 10 खे जेकॾहिं तव्हां डिवाइड कंदव 36 सां त जवाबु ईंदो 0.2777। बाक़ी हिनखे पाण जेकॾहिं समराइज़ करे लिखूं त 0.278 बि लिखी सघो था ऐं 0.28 बि लिखी सघो था, त पाण खे अप्रॉक्सीमेट रिज़ल्ट मिलंदो। सही थी वियो। हाणे पाण मज़ीद हिते एक्सप्लेन कंदासीं, हिते सम्झूं था त हीअ कीअं थो थिए। ओके थी वियो। हाणे हिन में छा आहे त पाण खे 50 किलोमीटर पर आवर खे चेंज करिणो आहे मीटर पर सेकेंड में। सफ़ा सवलो आहे, कुझु न आहे करिणो तव्हांखे। 50 खे ॾिसो। हाणे पहिरियों पाण हिन तरीक़े कंदासीं, मतिलबु हीअ जेको 1000 डिवाइड बाय 3600 पाण हिते हिन सां ज़रब करे छॾिणो आहे। ठीकु आहे। 1000 डिवाइड बाय 3600। ठीकु आहे। हाणे ही 0 वयूं, ही 0 वयूं ऐं 50 खे भले तव्हां 50 खे ज़रब करे वठो 10 सां त ही घणा थिया? 500 थी विया। 500 खे 36 सां डिवाइड कयो। हाणे जेकॾहिं तव्हां को टेबल पढ़ो था, तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं हिन खे सिंप्लीफाई करे वठो। हिन जे मथां टेबल छाजो थो लॻे? चेंज जो 36 ते घणे भेरे लॻे थो? 9 भेरे। ऐं हिन ते मतिलबु पाण हिकु जहिड़ो टेबल पढ़ंदो आहे, ॿिन्ही ते हिकु जहिड़ो। त 36 ते चेंज जो लॻो 9 भेरे ऐं 5 ते घणे भेरे लॻो? 1 भेरे। बाक़ी घणा बचिया? बाक़ी बचिया हिकु, हू हिकु हेॾे थी वियो। त 10 ते घणे भेरे लॻो चेंज जो? 2 भेरे। विचो कट। बाक़ी घणा बचिया? 2 हू हेॾे शिफ्ट थी विया त हीअ थी विया 20। 20 ते चेंज जो घणे भेरे थो लॻे? 5 भेरे। ठीकु आहे। ईअं आयो 125/9। ठीकु आहे। हिन खे पाण हाणे जेकॾहिं डेसिमल में चेंज कयूं, डेसिमल फ्रैक्शन में, त 125 खे तव्हां डिवाइड कंदव 9 सां त पाण वटि जवाबु ईंदो 13.88 मीटर पर सेकेंड। त कॉमन फ्रैक्शन खां डेसिमल फ्रैक्शन करण में अॻे पाण सिखी चुकिया आहियूं। हीअ कोई ॾुखियो न आहे, हीअ तव्हां बआसानी करे सघो था। ठीकु आहे। सफ़ा सवलो थी वियो। मतिलबु 50 किलोमीटर पर आवर जी जेकॾहिं स्पीड आहे उनखे मीटर पर सेकेंड में चेंज कयो आहे त हू 13.88 मीटर पर सेकेंड हूंदो। ओके आहे। हाणे पाण हीअ कयूं था। हिन में बि साॻे तरीक़े वांगुरु ई पाण 32 खे ज़रब कंदासीं 1000 डिवाइड बाय 3600। ठीकु आहे। त हाणे ॾिसो ही ॿई 0 ख़तमु थी वियूं। 36 जो टेबल हिन ते घणे भेरे थो लॻे? 1 36 36 2 36 72 2 भेरे लॻो। हाणे ॿिनि खे 10 सां ज़रब करे वठो त ही घणा थिया? 20। ठीकु आहे। 20 मीटर पर सेकेंड।
जेकॾहिं 72 किलोमीटर पर आवर जी स्पीड सां हुजे उनखे मीटर पर सेकेंड में चेंज करिजे त हू 20 मीटर पर सेकेंड हूंदी। ओके थी वियो। हाणे जेकॾहिं पाण ॿी का मिसाल वठूं त फर्ज़ कयो पाण वटि 80 किलोमीटर पर आवर आहे, हिन खे पाण खे मीटर पर सेकेंड में चेंज करिणो त पाण हिनखे 80 किलोमीटर त हिन जी सिंप्लीफाइड जेकी फॉर्म आहे 0.28 सां ज़रब कंदासीं पोइ बि पाण खे जवाबु मिली वेंदो। 10/36 सां ज़रब कंदासीं त पोइ बि जवाबु मिली वेंदो, छो जो इहे सॼा हिक ॿिए जा इक्विवेलेंट आहिनि। 1000 खे डिवाइड कंदो 3600 सां त तव्हांखे 0.2777 मिलंदो। त हुनखे जेकॾहिं पाण हू कंदासीं राउंड ऑफ कंदासीं त 0.28 पाण खे मिलंदो, या हीअं बि तव्हां लिखी सघो। हीअ पाण लिखियोसीं। हाणे ईअं लिखो पोइ बि सेम जवाबु ईंदो। जेकॾहिं हीअं लिखो पोइ बि सेम जवाबु ईंदो। जेकॾहिं तव्हां 80 खे ज़रब कयो 0.278 सां त पोइ बि सेम जवाबु ईंदो। सही आहे। हाणे हीअ जेका आहिनि हीअ त मथियां जेका आहिनि हीअ पाण अॻे खे आहिनि, बाक़ी पाण हाणे हीअ तरीक़ो अप्लाई कंदासीं। हिन में ज़रब कीअं कबो, 2.5 अणपूर जी मतिलबु डेसिमल फ्रैक्शन जी ऑलरेडी असां ज़रब सिखाए चुका आहियूं, बाक़ी हिते बि पाण ज़रब करे ॾेखारींदासीं। हिन में कुझु न आहे करिणो हूंदो। ॾिसो हाणे हीअ जेका आहिनि हीअ प्रोसेस या हीअ जेका ड्रिगा प्रोसेस आहिनि, जिते सोलो पाण खे लॻंदो जेको प्रोसेस पाण उहे कंदासीं। मतिलबु हीअं पाण हीअ तरीक़ो अप्लाई कयो आहे, 1000 डिवाइड बाय 3600 इनखे 72 सां ज़रब कयो आहे। ठीकु आहे। हिते पाण हीअ अप्लाई कयोसीं, मतिलबु जिते पाण खे फिज़िबल जेको लॻंदो जेको तव्हांखे सवलो लॻे हू तव्हां करे सघो था। सभिनी में जवाब सेम ईंदा। हाणे हिते पाण कुझु डिफरेंट कयूं छो जो बाक़ी अॻे थियल आहिनि, त पाण खे छा करिणो आहे त कुझु न आहे करिणो, पाण 0.278 खे ज़रब करे वठंदासीं घणे सां 80 सां ज़रब कंदासीं। हाणे तव्हां पॉइंटनि खे विसारे छॾियो त पॉइंट में छा आहे, हीअ पॉइंटनि जो कमु बाद में आहे। त पाण खे ख़बर आहे 0 सां जेकॾहिं ज़रब कंहिंसां कंदा आहियूं त हू सॼा 0 थी वेंदा आहिनि। ठीकु आहे। बाक़ी 8 सां जेके 8 8 64 थिया, हिते ज़रब जी निशानी 8 8 64 4 6 मथे, त हाणे 7 8 घणा थींदा आहिनि 56 ऐं मथे घणा वेल हुया 6 वेल हुया। 56 ऐं 6 62 थिया, 2 6 मथे 8 ॾूं 16 16 ऐं 6 16 ऐं 6 22 थिया, 2 मथे ही 2 साॻा। सही थी वियो। हाणे इन्हनि खे जोड़ करे वठो। सही थी वियो। जोड़ कयोसीं त बाक़ी मथियां 0 0 हुया, इन करे साॻियो ई जवाबु आयो। हाणे वारो अचे थो त पॉइंट ॾियण जो। त पाण छा कंदासीं त पॉइंट खां पोइ घणा डिजिट आहिनि हू पाण काउंट करे वठंदासीं। हिन में पॉइंट आहे ई कोन, जेकॾहिं हिन में पॉइंट हुजे हा त हिन जा बि पाण काउंट कयूं आहे, बाक़ी हिन में पॉइंट कोन्हे। हिन लाइ ज़रूरी आहे त तव्हां डेसिमल ते जेकी डेसिमल जी मल्टीप्लिकेशन ऐं डेसिमल जी डिवीजन हू वीडियो तव्हां ज़रूरु ॾिसी वठो, डेसिमल फ्रैक्शन वारी प्लेलिस्ट में हूंदी। त हिते पॉइंट खां पोइ घणा अंग आहिनि 1 2 3 टे अंग आहिनि, त पाण जवाब में बि 3 अंग छॾे पोइ पॉइंट ॾींदासीं। 1 2 3 हिते पंहिंजो पॉइंट ईंदो। सही थी वियो। मतिलबु पंहिंजो जेको जवाबु आहे उहो 22.2 आहे ऐं हिते 4 तव्हां लिखो या ही बि एप्रोक्सीमेट ही सही आंसर। ठीकु आहे। पॉइंट खां पोइ जेतिरा बि ॾियो 2 ॾियो या 1 ॾियो 3 ॾियो, 3 सही आहिनि, बाक़ी 1 बि त ओके हली वेंदो कमु, छो जो अक्सर जेका बि हूंदा आहिनि उन में पॉइंट खां पोइ 1 लिखियलु हूंदो आहे या मैक्सिमम 3। हीअ हाणे मीटर पर सेकेंड, हिननि जा बि जवाब तव्हां कढंदो त हू शुरू वारा जेका डिजिट आहिनि इहे ईंदा। ठीकु आहे। 22.2 अॻे बि थी सघनि था, बाक़ी शुरू वारा जेका ख़ासि डिजिट आहिनि इहे हूंदा मीटर पर सेकेंड। ठीकु आहे। मतिलबु त तव्हांखे जेको बि किलोमीटर पर आवर में मिलियलु हुजे हुनखे तव्हां डायरेक्ट 0.278 या 0.28 सां ज़रब करे
मीटर पर सेकेंड में चेंज करे सघो था। या हुनखे तव्हांखे सवलो लॻे थो 10 भाङे 36 सां ज़रब करे पोइ बि जवाबु साॻियो ईंदो, या 1000 डिवाइड बाय 3600 सां ज़रब कंदो पोइ बि जवाबु साॻियो ईंदो। उमेद आहे तव्हांखे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था हिन जे बारे में। हाणे पाण कंदासीं किलोमीटरनि खे मीटर पर सेकेंड में चेंज करणु। पहिरियों पाण खे छा हुयो त किलोमीटर मिलियल हुया, उनखे मीटर पर सेकेंड में चेंज करिणो हुयो। हाणे पाण खे मीटर पर सेकेंड मिलियल आहिनि, हिननि खे किलोमीटर पर आवर में चेंज करिणो। हीअ बि सफ़ा सवलो आहे, सिर्फ़ु हिन जो उबतड़ आहे। हिन जो हीअ जेको पाण अॻे कयो आहे हिन जो उबतड़ आहे। पाण खे हिन में बि कुझु न आहे करिणो, ख़ाली पाण खे 3 खे ज़रब करिणो आहे 3600 डिवाइड बाय 1000। हाणे ॾिसो त हिते पाण छा पिया कयूं, 1000 डिवाइड बाय 3600 सां ज़रब कयूं पिया, ऐं हिन में हिन जो उबतड़ करे छॾियो आहे, उबतो करे छॾियो आहे। 3600 मथे रखियो आहे, ऐं हेठि 1000 रखियो आहे। सही थी वियो। हिन में बि तव्हां हीअ ॾिसी सघो था, जेकॾहिं हीअ सॼा इक्विवेलेंट आहिनि, तव्हांजी मर्ज़ी आहे त 3600 डिवाइड बाय 1000 सां ज़रब कयो, या 36 डिवाइड बाय 10 सां ज़रब कयो। जेका पाण खे मीटर पर सेकेंड मिलियल आहिनि हुननि खे 3.6 सां ज़रब करे छॾियो त जवाबु टिनी केसनि में सेम मिलंदो। पाण इंशाल्लाह हिननि ते हिकु मिसाल कयूं था। हाणे हिते ॾिसी वठो, हीअ 2 ज़ीरो हिन जी वयूं, हीअ 2 ज़ीरो हिन जी, हीअ 1 ज़ीरो हिन जी, हीअ 1 ज़ीरो हिन जी। ठीकु आहे। हाणे टिनि खे ज़रब करे वठो 36 सां, त 3 छका 18, 8 1 मथे 3 3 9 9 ऐं 1 10, 110 किलोमीटर पर आवर में चेंज थियो। सही थी वियो। ऐं जेकॾहिं हिन खे तव्हां 3 मीटर पर सेकेंड खे तव्हां त पोइ बि जवाबु सेम ईंदो। हीअ ज़ीरो वई, हीअ ज़ीरो वई, 36 खे ज़रब कयो 3 सां त पाण वटि 108 किलोमीटर पर आवर जवाबु ईंदो। ओके थी वियो। जेका बि पाण खे मीटर पर सेकेंड मिलियल हूंदा, जेका बि मिलियल हुजनि, हीअ 3 हिते मिलियल आहिनि त 3 खे पाण ज़रब कयो आहे, 3.6 सां ज़रब कंदो त पोइ बि तव्हांखे सेम जवाबु मिलंदो। ठीकु आहे, सेम जवाबु मिलंदो, भले ज़रब करे वठो तव्हां त 108 किलोमीटर पर आवर, मतिलबु टिनी जो जवाबु जेको आहे उहो सेम ईंदो। ईअं तव्हां इन ते को बि प्रॉब्लम करे सघो था। उमेद आहे हीअ बि तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। बाक़ी हाणे कुझु जेका प्रॉब्लम आहिनि ॿिया मिलियल एक्सरसाइज़ में हू पाण कंदासीं। एक्सरसाइज़ में जेका बि प्रॉब्लम मिलियल हुजनि, जेका असां न कराया हुजनि, हू तव्हां ज़रूरु कंदा कयो, उन सां फ़ाइदो थींदो आहे। ऐं तव्हांजा होमवर्क स्पेशली जेका मां कराईंदा उहो ख़ासि हूंदा आहिनि। ठीकु आहे, कहिड़े लिहाज़ सां, छो जो अहिड़ा ई प्रॉब्लम ईंदा आहिनि, बाक़ी को वधीक टीका प्रॉब्लम कोन ईंदा आहिनि। हिननि सां रिलेटेड जेका आहिनि तव्हांखे हू करणु खपनि, बाक़ी भले स्किप बि कयो त ॾाढो सुठो, बाक़ी स्किप कंदो त को ख़ासि नुक़सानु कोन थींदो। यादि रखो त टेस्ट में हिकु बि अहिड़ो बि सुवालु ईंदो आहे जेको भले को जंहिंमें MSc मैथ बि कयल हुजे नी, हू बि न करे सघंदो। जेकॾहिं 25 सुवाल आहिनि त हिन मां 2 अहिड़ा सुवाल हूंदा जेको न मां, न तव्हां, न ॿिया को जेका बि एक्सपर्ट हूंदा ईअं सम्झो मैथ में, हू बि न करे सघंदा। त तव्हांखे एवरेज ऐं हुन खां पोइ ईज़ी जेका सुवाल हूंदो उन लाइ तयारु रहणु खपे। छो जो तव्हां खो ॾिसंदो टेस्ट, ऐं टेस्ट ॾींदो त तव्हां अहिड़ा सुवाल ॾिसंदो, ऐं मां पाण बि अहिड़ा केतिरे सुवाल ॾिठा जेका मां कॾहिं अखीं ॾिठा न हूंदा। त एॾी टेंशन न आहे वठणी, हर को सॼा सुवाल कोन करे सघंदो आहे। मां बि नथो करे सघां, कोई MSc होल्डर मैथ वारो बि, हू बि IBA जे टेस्ट में सॼा सुवाल मैथ जा सही नथो करे सघे। त पाण परेशान छो बाबा, को मसइलो न आहे। ठीकु आहे। हाणे पाण हीअ जेका प्रॉब्लम मिलियल आहिनि हिन में छा थो चए, फाइंड द स्पीड ऑफ अ मोटर बाइक विच कवर अ डिस्टेंस ऑफ 80 किलोमीटर इन 2 आवर। हाणे पाण खे स्पीड मालूम करणी आहे। जेकॾहिं हिकु मोटर बाइक आहे उहो 80 किलोमीटर फ़ासिलो तय करे थी 2 कलाकनि में, सफ़ा सवलो आहे। हाणे हिते कहिड़ी शइ कमु ईंदी, हिते पाण वटि हीअ जेको इक्वेशन मिलियल आहे, स्पीड खे पाण छा सां शो कंदऊं, V सां, ऐं डिस्टेंस खे S सां, टाइम खे T सां। ठीकु आहे। त हिन मां जेकॾहिं हीअ पाण खे क्वेश्चन यादि हुअणु खपे, स्पीड छा जे बराबरि हूंदी आहे, डिस्टेंस अपॉन टाइम। हिन मां ई बाक़ी पाण इक्वेशनूं कढी सघूं था।
जेकियूं बि इक्वेशनूं ही लिखियूं आहिनि मां ही इन मां ई मां कढियूं आहिनि। कीअं पाण खे जेकॾहिं डिस्टेंस मालूम करिणो आहे त हिननि खे ज़रब करे वठो, स्पीड खे टाइम सां ज़रब कयो आहे, स्पीड जी निशानी वी हूंदी आहे इन करे वी लिखी आहे, टाइम जी टी, त डिस्टेंस जी एस हूंदी आहे। एस छाजे बराबरि थियो, डिस्टेंस स्पीड इंटू टाइम। ऐं जेकॾहिं टाइम तव्हां मालूम करिणो आहे त हिननि खे हिक ॿिए सां एक्सचेंज करे वठो, टाइम मथे अची वेंदो, स्पीड हेठि, त टाइम बराबरि हूंदो डिस्टेंस अपॉन स्पीड जे। पाण खे इन में मालूम छा करिणो आहे, मालूम इन में पाण खे स्पीड मालूम करनी आहे, मतिलबु वी पाण खे मालूम करनी आहे, स्पीड मालूम करनी आहे। मिलियल छा आहे, जेको डिस्टेंस आहे पाण खे हू 80 किलोमीटर मिलियल आहे, 80 किलोमीटर मिलियल आहे। ऐं टाइम घणो थो लॻे, 2 कलाक था लॻनि। ही पाण खे डेटा मिली वई, ही पाण खे इक्वेशन मिलियल आहे स्पीड मालूम करण लाइ। त स्पीड मालूम करण लाइ कहिड़ी इक्वेशन लॻंदी, डिस्टेंस अपॉन टाइम। ठीकु आहे, ही पाण ज़बानी बि करे सघूं पिया। 80 खे 80 डिस्टेंस आहे, इन खे डिवाइड कयूं पाण 2 सां, जेका 2 कलाक आहिनि, त पाण खे छा मिलियो, त 80 खे डिवाइड कयो 2 सां त 40 आया, 40 किलोमीटर पर आवर जी स्पीड सां हू फ़ासिलो तय करे। मतिलबु मुंहिंजी स्पीड घणी आहे, 40 किलोमीटर पर आवर। ही थी वियो। हाणे पाण जेकॾहिं चौथों ॾिसूं, चौथे में छा थो पुछे, त हाउ मच टाइम विल अ वेन टेक, मतिलबु पाण खे टाइम मालूम करिणो आहे। आ डिस्टेंस ऑफ कवर आ डिस्टेंस ऑफ 180 किलोमीटर, 180 किलोमीटर फ़ासिलो तय करे थी विद द स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर। पाण खे छा छा मिलियल आहे, डिस्टेंस मिलियल आहे, स्पीड मिलियल आहे, ख़ाली पाण खे टाइम मालूम करिणो। ही बि सफ़ा सवलो आहे। टाइम पाण खे मालूम करिणो आहे, डिस्टेंस पाण खे मिलियल आहे 180 किलोमीटर, ऐं स्पीड छा आहे 60 किलोमीटर पर आवर जी स्पीड आहे। ठीकु आहे, सफ़ा सवलो आहे। कीअं, त पाण खे जॾहिं हिकु क्वेश्चन यादि आहे, स्पीड छा जे बराबरि हूंदी आहे, डिस्टेंस अपॉन टाइम जे, त हिन मां पाण खोड़ क्वेश्चनूं कढी सघूं था। पाण खे टाइम मालूम करिणो आहे, टाइम खे मथे खणी वञो, स्पीड खे हेठि खणी अचो, टाइम मथे हलियो वियो, स्पीड हेठि अची वई, त फार्मूलो थियो एस अपॉन वी। ठीकु आहे, कुझु न आहे करिणो, ख़ाली इन जी वैल्यू पुट कयूं, 180 डिवाइड बाय 60, ही 0 वई, ही 0 वई, 6 जो टेबल घणे भेरे लॻो, 80 अरिड़हं ते 3 भेरे। ठीकु आहे, ही 3 मतिलबु 3 कलाक जेका आहिनि हू लॻा आहिनि 180 किलोमीटर तय करण में। जेकॾहिं स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे त 3 कलाक लॻनि। ही पंहिंजे कॉमन सेंस जे थ्रू बि करे सघूं था। पाण खे को चए थो बाबा असां हितां वियासीं 60 किलोमीटर पर आवर जी स्पीड सां, त 180 किलोमीटर पाण फ़ासिलो तय कयो, त घणे टाइम में पहुतासीं। सफ़ा सवलो आहे, 1 कलाक में जॾहिं 60 किलोमीटर था तय कयो त 3 कलाकनि में 60 ऐं 60 120 ऐं 60 180, मतिलबु पाण खे 3 कलाक लॻा। ईअं तव्हां पंहिंजे कॉमन सेंस जे थ्रू बि खोड़ सुवाल हल करे सघो था। 5हों सुवाल पाण ॾिसी वठूं, त इफ अ साइकिलिस्ट कवर अ डिस्टेंस ऑफ 150 मीटर इन 30 सेकेंड, घणो थो कवर करे 150 मीटर 30 सेकेंडनि में, हाउ मच डिस्टेंस विल ही कवर इन 45 सेकेंड, त 45 सेकेंड में हू घणो कवर कंदो। ही बि सफ़ा सवलो। हिन में उन छा ॿुधायो आहे, त हू जेकॾहिं डिस्टेंस जेको आहे हू कवर करे थो 150 मीटर कवर करे थो घणनि सेकेंडनि में, टाइम घणे में कवर करे थो, 30 सेकेंडनि में हू डिस्टेंस कवर करे थो। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं टाइम ॿियो हुजे 45 सेकेंडनि में हू घणो कवर कंदो। ही पाण खे डिस्टेंस ई पुछे थो त घणो कवर कंदो। ही पाण पंहिंजे कॉमन सेंस जे थ्रू बि करे सघूं था। कीअं, त 1 सेकेंड में हुन घणा मीटर तय कया, हू पाण कीअं कंदासीं, 150 खे डिवाइड कंदासीं 30 सां, त पाण ख़बर पइजी वेंदी त 1 सेकेंड में हुन घणा मीटर तय कया। ही 0 में भई 3 जो टेबल घणे भेरे लॻो, 15 ते 5 भेरे। ठीकु आहे, मतिलबु त 5 मीटर फी सेकेंड हुनजी स्पीड आहे। हाणे पाण खे स्पीड मिली वई त पाण डिस्टेंस मालूम करे सघूं था, हुन केतिरो कवर कयो। हाणे पाण खे ॾिसी वठो, डिस्टेंस मालूम करण लाइ कहिड़ी इक्वेशन लॻंदी आहे, एस बराबरि आहे वी टी। ही पाण खे स्पीड मिलियल आहे ऐं टाइम हुन घणो चयो आहे 45।
हलवा हाणे 5 5 5 25 5 2 मथे 5 चौक 20 20 ऐं 2 22 डिस्टेंस हुन 45 सेकेंडनि में 45 सेकेंडनि में हू डिस्टेंस घणो कवर कयो आहे हुन कवर कयो आहे 225 मीटर हुन कवर कयो आहे। सही थी वियो। उम्मीद आहे तव्हांखे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे। ऐं तव्हां फुल कोशिशि कयो त प्रैक्टिस बि पाण कयो किताब मां बि ॾिसो पंहिंजी तरफ़ां बि जेका डेली लाइफ में प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे ठाहे सोल्व करण जी कोशिशि कयो जीअं ही तव्हांजो पको सुवाल थी वञे ऐं कॾहिं बि तव्हां खां मिस न थिए ऐं न ई वरी यादि विसरे। ठीकु आहे, मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।